ही एतिरा चरियो कहिड़ी कोन्हे, ही ॻाल्हि सभु ही जेकी ॻाल्हियूं कयूं पिया ही बुनियादी क़िस्म जी ॻाल्हियूं आहिनि। बेसिकली इन मैडनेस जे पोयां को मेथड आहे। हाँ ना, सूबाइयत से ऊपर जाकर सोचें। ही जेके नए सूबनि जो शोशो हो, ही जो काला बाग ते हाणे अमीन गंडापुर का चवरायो वियो आहे, त माना कुझु ॿियो पचे पियो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो, ही कुझु ॿियो पचे पियो ऐं हुन लाइ ही जेको वेठे वेठे यानी जॾहिं महिल हिकिड़ी नुक़सानु थियल आहे मुल्क जे अंदरि, माण्हुनि में हिकिड़ो ख़ौफ़ आहे, कावड़ आहे, ॾुख आहे, उन महिल वेही तव्हां ही जेके शोशा छॾियो पिया, हिन जे पोयां कुझु ॿियो आहे। न हिन ख़बर आहे ही कालाबाग डैम ठाहे सघनि था, न ही सिंध मञंदी, न ही केपी मञंदी, न ही सूबा सिंध जी को तसवर बि थी सघे थो। डिस्कशन त परे जी ॻाल्हि आहे। अमीन गंडापुर मशवरा पियो ॾिए त सिंध हुकूमत बात करे, सिंध हुकूमत या सिंध जो माण्हू हिन ते ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। देयर इज़ नो पॉइंट ऑफ डिस्कशन। सिंधू ऐं सिंध ते डिस्कशन कीअं थींदी? त मतिलबु इहो थियो, इहो हुननि खे बि ख़बर आहे, मतिलबु इहो थियो कहाणी का ॿी आहे।